सिंध सरापा एहतजाज है हिनन अगे ही हुक्मरानन असांजे जेको आहे सो सिंध के सफ़ा सुकाए छॾियो आहे अगे हिनन एतिरा डैम ठाहिया आहिनि इन जे खिलाफ़ आहियूं असां ऐं असीं इहो एहतजाज जो पियो दाइरो वधाईंदासीं। छह केनाल पे निकिरनि कारपोरेट फार्मिंग थी रही है ही थी रही है असांखे सभु नामंजूर है। पॉलिसी के बंद करो 6 कैनल कटाए असांखे बंद करो असांखे चओ ते असांखे असांजी कोन ते रमियो इंसानी तहरीक जूं भेनरूं ज़ियाई मार्शल में बि विझूं यहा जी मार्शल में विझूं मुशरफ जी मार्शल में विझूं अयूब जी मार्शल में विझूं हींअर ज़रदारी जी सम्झो त जमहूरी मार्शल आहे उन में बि विढ़नि पियूं। हिकु ई मुतालबो आहे त इहो जेको कैनाल आहिनि असां हिननि खे रिजेक्ट कयूं था। कारपोरेट फार्मिंग के नाले में ज़मीननि ते कब्ज़ा ख़त्म कयो 6 कैनाल कढी सिंध के सुकाइण ऐं बंजर ठाहिण बंदि कयो। असीं सम्झूं था त सिंधू दरिया जे मथां कैनाल ठाहिण 6 नवां कैनाल कढण सिंध के भड़भांग करण जी हिकिड़ी साज़िश आहे। सिंध जो वाहिद वसीलो सिंधू दरिया आहे। सिंधू दरिया असांजे जियापे जो वसीलो आहे सिंध जी ज़िंदगी आहे ही असां खां पंहिंजी ज़िंदगी ऐं जियापो खसण था चाहिनि। सिंध हज़ारे सालनि खां सिंध खे आबाद ऐं सैराब कंदी पई आहे उनजो बुनियादी सबबु सिंधू दरिया आहे। माना ज़मीनूं असांजियूं हूंदियूं ही कैनाल कढंदा उन कैनाल मां वरी आबादी थींदी उन आबादी उपत वरी ॿियनि मुल्कनि खे वेंदी असांजो माण्हू अलेडी बुख पियो मरे। असीं इन जे ख़िलाफ़ आहियूं।